सिंध जी तारीख़ जा मुस्तनिद हवाला राय घराणे जे दौरे हुकूमत खां मिलनि था। प्रोफेसर मुहर्रम ख़ान शेख मूजिब सिंध जो पहिरियों दारुल हुकूमत जेको तारीख़ी तौर ते असांखे मालूम आहे सो अरूर जो तख़्त शहर आहे। उन ई शहर में ई सिंध जे पहिरें हुकुमरान ख़ानदान राय घराणे जी हुकूमत सन 495 ईस्वीअ याने 5वीं सदीअ खां शुरू थिए थी। हिन ख़ानदान मां राय दिवाज, राय सीरस, राय सहासी, राय सेरस सानी ऐं राय सहासी सानी हुकुमरान थिया। हिन घराणे जा हुकुमरान सभु राय सॾाईंदा हुआ। सदन उन्हीअ शाही लक़ब जे करे सॼे ख़ानदान ते राय घराणे जो नालो पियो। राय माना राजा ऐं घराणो माना ख़ानदान ऐं याने बादशाही ख़ानदान। हिन दौर में सिंध जी कहिड़ी हालत हुई, इलाइक़ा, शहर, किला, गवर्नर, वज़ीर, तख़्तगाह, नदियूं, क़ौमूं, हदूं वग़ैरह कहिड़ियूं हुयूं, उन सिलसिले में चचनामो वाहिद किताबी माख़ज़ आहे जेको सिंध में अरब दौर में लिखियो वियो। चचनामे मुताबिक़ सिंध जूं सरहदूं तमामु वसियूं हुयूं। सिंध उभरंदे खां कश्मीर ताईं, ओलह खां बकरान ताईं, ॾखण खां देबल समुंड ताईं ऐं उत्तर कान ऐं किरदन जे जबल ताईं पखिड़ियल हो। मुल्क जे अंदरि सियासी मरकज़ियत पैदा थियल हुई ऐं मुल्क खे चंद सूबनि में ब्रह्मणाबाद, सेविस्तान, भाटिया ऐं मुल्तान में विरहायो वियो हो। ऐं मुल्क जी गादीअ जो हंधु अरूर राय ख़ानदान जे आख़िरी हुकुमरान राय सहासी सानीअ जे वक़्त में देबल जो नाइब साम पुट दिवाज मुक़ररु थियल हो ऐं देबल खे मुल्क जे ॿियनि हिसनि खां वधीक अहमियत हासिल हुई। राय दौर में बुद्ध मज़हब खे मरकज़ी हैसियत हासिल हुई। चचनामे में आयल शहरनि ऐं क़िलनि में अरोड़, ब्रह्मणाबाद, नेरूनकोट, लोहाणो, केकानान, बरहास, नामूस, अरमाबेल, ओधामप्रा वग़ैरह जा नाला क़ाबिल ज़िक्र आहिनि। अहिड़ी तरह नदियुनि में मेहराण, ब्यास, रावी, पूराली वग़ैरह जो ज़िक्र चचनामे में मिले थो। सिंध जे क़ौमनि जे सिलसिले में चचनामे में समा, सेवस, लाखा, सहता, जत, ब्राह्मण वग़ैरह जो बि ज़िक्र मिले थो। राय ख़ानदान सिंध में वॾी कामयाबीअ सां केतिरा ई साल हुकूमत कई। हिन दौर जे आख़िरी हुकुमरान राय सहासी सानीअ जे ज़माने में हिकु राजा चच जेको तालीमी वज़ीर हो, राय जी ज़ाल हिन ते मुहद थी पई ऐं राजा चच ख़ूबसूरत हुअण सां गॾु इंतिहाई चालाक पिणु हो। राजा जी वफ़ात खां पोइ हिन राणीअ खे पंहिंजे तरफ़ करे हिकु साज़िश तहत राय ख़ानदान जो तख़्तो ऊंधो कयो, ख़ुदि राणीअ सां शादी करे हुकुमरान बणियो। हुन सां सिंध में राय दौर जी हुकूमत जो इख़्तिताम थियो ऐं ब्राह्मण दौर जो आगाज़ थियो।